नाज़रीन, सूफ़ी बुज़ुर्ग हज़रत सखी कलंदर लाल शहबाज़ जो 771 उर्स मुबारक जो मेलो जारी आहे। मेले जे पहिरें ॾींहं ते सुघड़नि जी कचहरी जो प्रोग्राम मुनक़िद कयो वियो, जिते सिंध जे मशहूर सुघड़नि हिस्सो वरितो। हज़रत लाल शहबाज़ कलंदर जे सालियाने उर्स मुबारक जी पहिरीं राति शहबाज़ ऑडिटोरियम सेवण में सिंध जे ॻोठाणी ऐं रिवायती महफ़िल सुघड़नि जी कचहरी जो एहतमाम कयो वियो, जंहिंजो महिमान ख़ुसूसी चेयरमैन शहबाज़ मेला कमेटी ऐं डिप्टी कमिश्नर जामशोरो कैप्टन रिटायर्ड फरीदुद्दीन मुस्तफ़ा हो। जॾहिं त मुअज़्ज़िज़ महिमाननि में असिस्टेंट कमिश्नर सेवण मोहम्मद इक़बाल जंडाण, असिस्टेंट कमिश्नर कोटड़ी समीउल्लाह संजराणी, ज़िले सदर जामशोरो PPP सैयद आसिफ अली शाह, एडिशनल डिप्टी कमिश्नर 2 अहमद आफ्ताब मेमण, असिस्टेंट कमिश्नर कोटड़ी समीउल्लाह संजराणी, मुख्तियारकार मोहम्मद बख्श नारेजो, असिस्टेंट मुख्तियारकार फिरोज बुरफत खां अलावा डिप्टी डायरेक्टर इंफॉर्मेशन जामशोरो रफ़ीक अहमद सोलंकी ऐं ॿिया शामिल हुआ। जॾहिं त उन तक़रीब में पूरी सिंध मां आयल नाम्यारनि सुघड़नि शिरकत कई। उन मौके ते सुघड़ खलील महेसर, आजिज़ रहमतुल्लाह लाशारी, मुमताज़ अली अब्बासी, फ़कीर फयाज़ महेसर, खलीलुर रहमान महेसर, गुलाम असगर नारेजो, भिटाई ॾिनो भुंभरो खां अलावा काफ़ी सुघड़नि लोक अदब जूं मुख़्तलिफ़ सन्फ़ूं पेश कयूं, जंहिंमें ॾोर, बेत, सिंगार, गुजारत, ॾहिस वग़ैरह शामिल आहिनि। उन मौके ते सुघड़नि जो चवण हो त ज़िले मेला कमेटी पारां सुघड़नि खे मुआवज़ो 2400 रुपया ॾिनो वञे थो, जेका सरासर असां सां वेसाघाती आहे। हुननि चयो त मेला इंतिज़ामिया असांखे घटि में घटि 5000 खां 7000 रुपया हुजण घुर्जनि, छाकाणि त महांगाई वधी वई आहे ऐं किराया वधीक थी विया आहिनि। जॾहिं त एशिया जी जग मशहूर सूफ़ी बुज़ुर्ग हज़रत लाल शहबाज़ कलंदर जे 771 उर्स मुबारक हिन दफ़े वॾी अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो पियो वञे। ॿिए तरफ़ कलंदर जे मेले में सिंध जे मक़बूल तरीन रागिन, मल्ह पहलवाननि ऐं सुघड़नि जी कचहरी जी तक़रीबुनि दौरान पूरो मुआवज़ो न मिलण ते अफ़सोस जो इज़हार कयो वियो।